अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां अवांजो पंहिंजो बशारत समूह। जीअं त माई टीवी मुंहिंजो चैनल, मुंहिंजे दोस्तनि जो चैनल, जिन ते आउं खाका कंदो आहियां ऐं उन्हनि खाकनि खे अवां पसंदि कंदा आहियो, भरपूर मोट ॾींदा आहियो, उन जे लाइ आउं तहे दिलि सां अवांजो शुक्रगुज़ार आहियां। ऐं ॿियो, अॼु जंहिं शख़्सियत सां आउं तव्हांखे मिलाइण वारो आहियां, हू कंहिं बि तारीफ़ जी मोहताज कोन्हे का। बहितरीनु अदाकार, बहितरीनु सिंगर, बहितरीनु इंसान, बेलोस, नंढे वॾे माण्हूअ खे इज़तूं ऐं मान ॾींदड़, फ़न जे दुनिया में अहिड़ी ख़ूबसूरत मूं कोन ॾिठी आहे। अचो त अॼु तव्हांखे ऐं पंहिंजी पसंदि जी शख़्सियत मैडम महमूदा लाखो साहिबा सां मिलायूं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो मैडम? अल्लाह जो शुक्र, अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहियां। काफ़ी कमु कयो अथसि गॾु हिक ॿिए सां, KTN जे शुरूआति खां वठी जो हिक ॿिए सां साथ हलियो आहे, त हीअ अॼु ॾींहं ते हिक ॿिए सां साथ हले थो पियो। केतिरनि ई ड्रामनि में गॾु कमु कयोसीं। त वधि में वधि तव्हांखे मज़ो कहिड़े ड्रामे में कमु कंदे आहियो? हूअं त तव्हांजी डायरेक्शन में माशाल्लाह सां ॾाढो सुठो लॻंदो आहे। हमेशह कैरेक्टर बि ॾाढा जानदार सुठा हूंदा आहिनि। महिरबानी। ऐं तव्हांजे सेट ते हूअं ई असां ॾाढो इंजॉय कंदा आहियूं, छो जो हिकिड़ो दोस्ताना फैमिली माहौल हूंदो आहे। सही। बाक़ी जेको न विसरंदड़ ड्रामो हो पंहिंजो, उहो लॾो पाॾे ते। लॾो पाॾे ते तमामु सुठो ड्रामो हुयो। लॾो पाॾे जूं कहिड़ियूं यादूं तव्हांखे हिन महिल गॾु आहिनि? हर हिकु यादि आहे, को हिकु पल अहिड़ो न आहे जेके मां यादि न कंदी हुजां। शुरू वारी एपिसोड खां वठी वेंदे लास्ट वारी ताईं जेको गॾु पंहिंजो पाण में असां सभिनी दोस्तनि जा, आर्टिस्टनि जा पल गुज़रिया। इन खां अलावा जॾहिं असां सेट ते ख़ासि तौर ते हूंदा हुआसीं त वॾी मौज मस्ती कंदा हुआसीं। ऐं स्क्रिप्ट अहिड़ो लिखियलु हूंदो हुयो, तव्हांखे पाण खे यादि आहे त सीन खां पहिरीं जेके असां खिलंदा हुआसीं ऐं जेके टहक असांजा हूंदा हुआ, तव्हां पाण दड़का ॾींदा आहियो त यार हाणे छॾियो खिलण खे ऐं कमु कयो। त मतिलबु एतिरो ख़ूबसूरत जानदार स्क्रिप्ट हुयो। उन खां अलावा डायरेक्शन ॾाढी ज़बरदस्त। इन खां अलावा सभु जेके बि असां आर्टिस्ट हुआसीं, सभु जेके बि सेट ते हुआसीं, त हिक ॿिए सां ॾाढो असांजो कोऑपरेशन रहियो। वाहिद सुरियाणी तव्हांजे ॾेर जो किरदारु करे पियो ऐं वाहिद खे असांखे तव्हां कोॾी कोॾी खेॾाई। अच्छा, यूट्यूब ते हुनजे ते मौजूदु बि आहे इहा क्लिप जेका आहे। ऐं आख़िर में ईअं बि थियो हुयो त माण्हुनि खे ख़बर न हूंदी, पर हिते जेके असां मज़ाक़ूं कंदा हुआसीं हिक ॿिए सां, आख़िर में मूंखे वाहिद चयईं, महमूदा ही तुंहिंजो चवणु वठंदो, बिशारत तूं हिनखे आमादा कर त पाण जेको आहे असां इहा रांदि खेॾूं। कहिड़ी था चओ? कोॾी कोॾी रांदि खेॾूं। तव्हां हिकु दफ़ो न मञो, वरी सेकेंड टाइम न मञो। जॾहिं असांजो आख़िरी स्पेल हो मुंहिंजे ख़्याल में, तव्हांखे मां इहा कोॾी कोॾी बि खेॾाई, हुन खां पोइ तव्हांजी तबियत बि ख़राबु थी हुई। बहरहाल माशाल्लाह सां उहो ॾाढा मूंखे पल यादि ईंदा आहिनि। ऐं हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत असांजो वक़्तु गुज़रियो। अलाह करे, मुंहिंजी दुआ आहे त वरी अहिड़ो को सीरियल तव्हां खणो, वरी अहिड़ो को मौक़ो हुजे जंहिंमें असां समूरा जेके बि आर्टिस्ट असां उन दौरान कमु कयोसीं सभिनी, वरी असां हिकु दफ़ो ॿीहर कंहिं मंच ते गॾु थियूं। अच्छा, खाकनि में तव्हां ज़िंदगी में, मुंहिंजे ख़्याल में, मुंहिंजे तजुर्बे मुताबिक़ त तव्हां पहिरियों दफ़ो खाकनि में कमु कयो आहे। हीउ तव्हांजो पहिरियों तजुर्बो आहे। अॼु जेके तव्हां असां सां गॾु 8 खाका कया आहिनि, हीउ तव्हांजो पहिरियों तजुर्बो आहे। इहो तव्हांजो तजुर्बो कीअं रहियो त हीअ जेके अॼु असां खाका कयासीं, मज़ा आया, इन्हनि जे बारे में कुझु ॿुधायो पंहिंजे तरफ़ खां। ज़बरदस्त। हिकु त टाइम बची पियो। तव्हां टाइम सां कमु स्टार्ट कयो आहे 8 बजे। सही आहे, मां 8 बजे सेट ते पहुती आहियां। या सभिनी खे ख़बर हुजणु घुरिजे, असां आर्टिस्टनि खे माण्हू अक्सर ईअं चवंदा आहिनि त टाइम जा पाबंद या डायरेक्टर टाइम जा पाबंद न आहिनि हूंदा। ऐं शिकारपुर खां मां आई आहियां, 8 बजे मां हिते पहुती आहियां। ऐं 8 बजे खां असां सेट ते बीठा आहियूं त अल्हम्दुलिल्लाह ही टाइम ब्रेक कोन कई अथसि। ब्रेक न, पाणी पीतोसीं, कोल्ड ड्रिंक पीतीसीं, चांहि पीतीसीं, इहा ब्रेक थिए पई, बाक़ी का ब्रेक कोन कईसीं। बाक़ी हाणे इहो हुयो त माशाल्लाह सां कहाणियूं जेके बि ख़ाकनि में 8-10 ख़ाका जेके बि हींअर थिया आहिनि, सभु हिक ॿिए खां वधीक हुया। उनजी स्टोरी जेके ॾिसजे, ऐं इंशाल्लाह ताला जॾहिं माण्हू पाण ॾिसंदा त ख़बर पइजी वेंदी। त मुंहिंजे हिसाब सां त जेके बि ख़ाका थिया आहिनि, सभु ज़बरदस्त A1 थिया आहिनि मुंहिंजे हिसाब सां। महिरबानी तव्हांजी, जो तव्हां तारीफ़ था कयो पिया। अच्छा, ड्रामनि खां हटी करे तव्हां सिंगिंग जी दुनिया में बि क़दम रखियो, उन में 2-3 एल्बम बि तव्हां कया, त उन में तव्हांखे पंहिंजे पसंदि जो को गीत अहिड़ो जेको तव्हांजे दिलि खे घणो पसंदि आयो हुजे? हा, कलाम त तक़रीबन ॾाढा सुठा आहिनि, पर अयूब लाहौती साहब जो जेको शाइर आहे हैदराबाद जो, उन जो हिकिड़ो कलाम आहे, तुंहिंजे वारनि में हिकु वार हुजां, तुंहिंजे वारनि में हिकु वार हुजां, तुंहिंजे सिर जो सजण सींगार हुजां, तुंहिंजे वारनि में हिकु वार हुजां, तुंहिंजे सिर जो सजण सींगार हुजां, तुंहिंजे वारनि में हिकु
सिर जो सजण सिंगार जा। इहो कलाम मूंखे बेहद पसंदि आहे। ऐं जॾहिं बि मां तन्हाईअ में या जॾहिं बि अक्सर सफ़र मां कंदी आहियां शिकारपुर खां कराची या कंहिं बि जॻह ते, त हैंड फ्री लॻाए मां इहो कलाम ज़रूरु ॿुधंदी आहियां पंहिंजो। फन जे दुनिया खां हटूं थोरो, बचपन किथे गुज़रियो, तालीम किथां हासिलु कयव, ऐं फन जे दुनिया में पहिरियों क़दम तव्हां कीअं रखियो? इहे 3 सुवाल मां तव्हां खां गॾु थो कयां, जीअं मां वरी विच ते माइक पाण ॾे न कयां। शिकारपुर आहियां, शिकारपुर जी, बचपन बि उते ई गुज़रियो, ॼायमि उते, वॾी उते थियमि, ऐं मुंहिंजा पेका उते, सावरा उते, नानाणा उते शिकारपुर जा, ॾाॾाणा उतां जा, मुंहिंजो स्कूल उतां जो, मुंहिंजी कॉलेज शिकारपुर जी। ऐं रही जेका हिते अचण जी ॻाल्हि शोबिज़ जे दुनिया में, त इहो मूंखे बचपन खां वठी हिकिड़ो क्रेज़ हुयो। ऐं असांजो ख़ानदान, असांजो माहौल तमामु घणो हिकिड़ो महदूद ऐं सख़्तु माहौल हुयो। उन दौरान जॾहिं मां पंहिंजे वालिद साहिब सां ऐं भेणुनि सां ॻाल्हि कंदी हुअमि त मूंखे इन पासे वञिणो आहे, त उहो अक्सर ॾुजंदियूं, चवंदियूं बाजी तूं इहा ॻाल्हि न कर, हा इन पासे तूं ॻाल्हि न कर, बाक़ी हाणे जेका तोखे जॉब करणी आहे। ऐं मां तव्हांखे इहा ॻाल्हि बि ॿुधाईंदी आहियां, बचपन खां वठी मूंखे टीचर थियण जो बि ॾाढो शौक़ु हुयो। इहे 2 शौक़ु नुमाया हुया, हिकु टीचर थियण जो, हिकु आर्टिस्ट, हा एक्टिंग जो। अल्हम्दुलिल्लाह होॾे त मां न वञी सघियमि, पढ़ाई मुंहिंजी अनकम्पलीट रहिजी वई, छो जो असां कराची हेॾे हलिया आयासीं, इन जे करे मुंहिंजी पढ़ाई डिस्टर्ब थी वई। पर हीउ जेको शौक़ु हुयो शोबिज़ वारो, उन में मुंहिंजे वालिद साहिबु तमामु घणो साथ ॾिनो। ऐं अॼु जंहिं मंज़िल ते आहियां उन्हनि जी दुआउनि सां, पंहिंजी महिनत सां, तव्हां सभिनी जे करे, ऐं जेके मूंखे ॾिसनि था उन्हनि सभिनी जी मोहबतुनि जे करे मां इन मंज़िल ते पहुती आहियां। असांजूं तव्हांजे लाइ लखे करोड़े दुआऊं, त अलाह साईं तव्हांखे ॾींहुं राति तरक़ी सां नवाज़े, मालिक साईं तव्हांखे सदाईं आबाद करे। इहो ॿुधायो त कॾहिं आईनो ॾिठो अथव? हा ॾिसंदी त आहियां, पर कॾहिं होर सां न आहे आईनो दर कोई ॾिसंदो, मां बि ॾिसंदी आहियां, पर कॾहिं होर न आहे। आईने ते जॾहिं पाण खे ॾिसंदा आहियो, पंहिंजे हुस्न ते कॾहिं पाण खे नज़र आई अथव? थी सघे थो, छो जो कॾहिं कॾहिं पंहिंजो हुस्न बि ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं हमेशह मां हिकिड़ी आयत यादि रखंदी आहियां, माशाअल्लाह ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाह। जॾहिं घणो पाण खे वणंदी आहियां त मां इहा आयत पढ़ी शुकारे छॾींदी आहियां शीशे जे, हा शीशे ते, शीशे ते शुकारे। इहो ॿुधायो, आशिक बि ॾाढा थिया हूंदव? जाम सही सही। हा, कॾहिं अहसासु थियो त मां केॾी सुहिणी आहियां? अलाह साईं जा लखें करोड़ एहसान। ॾिसो न, हुस्न अलाह ताला जो आहे, मुंहिंजो हुस्न न आहे, तव्हांजो न आहे। हीउ जेको आहे देन अलाह पाक जी आहे, तारीफ़ बि हुनजी आहे। जॾहिं असां सुहिणा चहिरा ॾिसंदा आहियूं, सुहिणी ख़ूबसूरत का शइ ॾिसंदा आहियूं, चवंदा आहियूं सुभान अल्लाह, हे कारीगरी अलाह जी आहे, अलाह ठाहियो आहे। बाक़ी हाणे रही जेको आहे परिस्तारनि जी ॻाल्हि या आशिकनि जी जेका ॻाल्हि, त मूं उहो वक़्तु बि ॾिठो जॾहिं मां कुंवारी हुयसि, त हिकिड़ो मुंहिंजो मदाह हूंदो हुयो, हितां जो न, उहो हूंदो मुंहिंजे ख़्याल में बलूचिस्तान साइड जो। नई नई मां जॾहिं टीवीअ में आई हुयसि, त उहो मूंसां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदो, तॾहिं मोबाइल फ़ोन त न हुआ, PTCL फ़ोन हुया, त हू मूं ताईं पहुची न पियो सघे। पोइ उन हिकिड़ो पंहिंजे ब्लड सां उन रतु कढी उन मूंखे ख़तु मोकिलियो हुयो, ऐं उन ते बाक़ाइदे आई लव यू लिखियलु हुयो, ऐं उन चयो त जेसि ताईं मुंहिंजी हयाती आहे तेसि ताईं इहा हसरत मुंहिंजे दिलि में हूंदी, त किथे न किथे मां तव्हां सां ज़रूरु मिलां, मां तोखे साम्हूं ॾिसणु चाहियां थो। पोइ हुनजी हसरत पूरी थी या हसरत पाण सां खयो वियो? न, मां उनखे कोन सुञाणा, अलाए केरु हुयो, मां कोन उनखे सुञाणा। बहरहाल इहो त कंहिं माण्हूअ जे थ्रू उन ख़तु मूं ॾे मोकिलियो हुयो, मूं ताईं पहुतो हुयो। हाणे मूंखे इहो यादि न आहे त कंहिंखे हुन ॾिनो हुयो, बहरहाल KTN ऑफिस ताईं उहो ख़तु पहुतो हुयो, ऐं उतां जे माण्हुनि मूंखे ॾिनो त हीउ तव्हांजो ख़तु आयो आहे। त मूंखे ॾाढी हैरत बि थी, मूं चयो माण्हुनि खे एतिरो क्रेज़ बि आहे, ऐं एतिरा मदाह बि आहिनि, एतिरो प्यार बि कंदा आहिनि, पर इहो हिकिड़ो वाक़ियो न, अलाए अहिड़ा जाम हज़ारे ज़िंदगी गुज़री आई आहे। हिन दिलि जूं छा ॿुधायां, ॻोल्हे मां यार ॻाल्हियूं, ॿ चारि ई त न आहिनि, आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हाणे जेकॾहिं तव्हां असां वेहंदासीं, जेतिरो कमु कयो अथसि हिक ॿिए सां, त तमामु इंटरव्यू असांजो डिघो थी वेंदो। ऐं हीअ जेको हिन महिल ताईं कचहरी कई अथसीं, मां सम्झां थो त इहे बि 2 हिसनि में हीअ असांजो इंटरव्यू हलाईंदा। ऐं आख़िर में वाइंड अप जे तरफ़ था हलूं पिया, दिलि त कोन थी चए त वाइंड अप कयूं, चऊं था त सॼी राति वेठा कचहरी कयूं, कैमरामैन इहो टंगियो बीठो हुजे। पर हाणे माई TV जे ॾिसंदड़नि जे लाइ को पैगाम पंहिंजे तरफ़ खां, ऐं ॾिसंदड़ जेके अव्हांजा चाहींदड़ आहिनि, अव्हांजा परस्तार आहिनि, सॼी सिंध में हर जॻह ते वसनि था पिया, उन्हनि जे लाइ को सुहिणो मैसेज तव्हांजो? मैसेज मुंहिंजो इहो ई आहे त ॾिसो, अॼुकल्ह जंहिं हिसाब सां दुनिया हले थी, एॾो फास्ट दौरु आहे,
रिश्तनि में पंहिंजनि में परनि में जाम मुनाफ़क़त थी वई आहे, ख़बर न आहे कहिड़ा पंहिंजा आहिनि कहिड़ा परावा आहिनि। हिन दौर जे हिसाब सां जेके चंद मोहबत करण वारा रिश्तेदार या पंहिंजो पाण में दोस्त अहबाब जेके बि बचिया हुयो त हिक ॿिए खे टाइम ॾियो, फ़ोन ताईं महदूद न थियो। अॼुकल्ह अहिड़ो दौर थी वियो आहे त शादीअ जो हाणे सॾु बि जेको ॾियणो आहे असां व्हाट्सएप ते था ॾियूं, कार्ड जेको आहे असां व्हाट्सएप ते सेंड था कयूं। इन खां अलावा जेका ॻाल्हि ॿोल आहे कंहिंखे सॼो ॾियणो आहे, कंहिंसां कॾहिं कॾहिं हेलो हाय करणी आहे सालनि में, त असां व्हाट्सएप ते महदूद थी विया आहियूं, फ़ोन कॉल ते महदूद थी विया आहियूं। त अच्छा वरी इहा बि ॻाल्हि आहे त इन दौरान जेको असां ॾिसूं था पंहिंजे चौगिर्द त काफ़ी माण्हू बीमार आहिनि, काफ़ी माण्हू ज़हनी मरीज़ थी विया आहिनि। उहो इन जे करे सिर्फ़ु असां वटि मोबाइल फ़ोन आहे, असां वटि हिक ॿिए जे लाइ टाइम न। को वक़्तु हूंदो हुयो तव्हां सां वक़्तु सुठो गुज़रियो आहे ॿियनि आर्टिस्टनि सां, त हिकिड़ो असां वटि वक़्तु हूंदो हुयो, हिक ॿिए ॾांहुं ईंदा वेंदा हुआसीं, ऐं खोड़ हिक ॿिए सां दर्द हिक ॿिए जा ॾुख सुख शेयर कंदा हुआसीं। त पंहिंजो पाण खे उन वक़्तु इलाही महसूसु थींदो त अञा असां माना जवान आहियूं, अञा जीअण जी हसरत आहे असां में, अञा जीअण जी उमंग आहे। हाणे जेको दौरु हले थो पियो, जेको असां सभु माण्हू मोबाइल फ़ोन ताईं महदूद थी विया आहियूं, त असां ज़हनी तौर ते इलाही कमज़ोर ऐं बीमार माण्हू थी विया आहियूं। सही। इन जो सिर्फ़ु कारण इहो आहे त असां हिक ॿिए जे लाइ टाइम नथा कढूं, असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फ़ोन ताईं महदूद आहियूं। त जेके तव्हांजा रिश्तेदार आहिनि, तव्हांजे पीउ माउ आहिनि, तव्हांजी भेणूं भाउर आहिनि, तव्हांजा जेके रिश्तेदार आहिनि, तव्हांजा दोस्त अहबाब जेके बि, त ख़ुदारा उन्हनि सभिनी खे टाइम ॾियो, उन्हनि जे लाइ टाइम कढो। तव्हां ख़ुदि उन्हनि ॾे वञो, ख़ुदि उन्हनि खे पंहिंजे घर घुरायो, तव्हां उन्हनि जे लाइ सुठी सुठी दावतुनि जो एहतमाम कयो, थोरो सो टाइम कढी उन्हनि जा ॾुख बि ॿुधी अचो, तव्हां पंहिंजा ॾुख बि उन्हनि सां शेयर करे अचो। यकीन कयो तव्हांजी ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत थी वेंदी। वॾी महिरबानी। पर हाणे पुराणे दौर खे जेकॾहिं यादि कजे, जंहिं दौर में ही मोबाइल सिस्टम कोन हुयो, कंहिं वटि वॾे ऑफिसर वटि टेलीफोन हूंदी हुई, बाक़ी न त ख़तो किताबत हूंदी हुई। ऐं उन टाइम में मोहबत एतिरी हूंदी त जेकॾहिं हिकिड़ो ॾींहुं कंहिं वटि महिमान थी वञिबो हो त 8 ॾींहं टिकी पइबो हो। 8 ॾींहंनि खां टिकण खां पोइ जॾहिं उतां मोकिलाइबो त सभिनी जे अखियुनि में नीर वहंदा हुआ, मोहबतूं हूंदियूं हुयूं, बसियुनि ताईं छॾणु ईंदा हुआ, ॾांद गाॾियुनि ते छॾणु ईंदा हुआ। इहो वक़्तु त असां शोबिस जी दुनिया में बि गुज़ारियोसीं, जॾहिं असां गॾिजी कमु कंदासीं। त हाणे चलो सही आहे, महीने में के 4 ॾींहं 5 ॾींहं रिकॉर्डिंग जो इहो सिस्टम हले थो। हाणे त पहिरियां त सीरियल जॾहिं ठाहींदा हुआसीं त इहो हूंदो हुयो त उहो महीने जा महीना रिकॉर्डिंग्स हलंदियूं हुयूं, ऐं जॾहिं हिक ॿिए खां असां जुदा थींदा हुआसीं त उन वक़्तु बि असांजी कैफ़ियत इहा ई हूंदी, असां रोई असां माना ईअं हिकिड़ो आदत हिकिड़ी ही असांखे पइजी वेंदी हुई घर जे फैमिली मेंबरनि जी, हिक ॿिए सां रहण जी, उथण जी, वेहण जी। अचानक जॾहिं वाइंड अप जो टाइम थींदो, तव्हांखे पाण खे यादि आहे त असां बाक़ाइदे रोईंदा हुआसीं। मोबाइल ॾिसो न, हाणे जेका मोबाइल आहे उन में तव्हांखे पूरी दुनिया जी हर शइ समायल मिलंदी, सिर्फ़ु बटण जी देरि आहे। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे त तव्हां हुनखे कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु था कयो। तव्हां इल्म जे तरफ़ हलो त तव्हांखे खज़ानो इल्म जो तव्हांखे उतां मिलंदो, जेकॾहिं बुछड़ाइप जे तरफ़ हलंदो त मोबाइल तव्हांखे ओॾांहुं खणी हलंदी। तंहिंजे करे ॾिसंदड़नि जे लाइ असां इहा ख़ूबसूरत ॻाल्हि कयूं त भई मोबाइल जो हिकिड़ो टाइम पीरियड हूंदो आहे, 24 कलाक मोबाइल न हूंदी आहे। मोबाइल मोहबत मारे छॾी आहे। जीअं जीअं जदीद दौरु आयो आहे, जदीद टेक्नोलॉजी अची वई आहे, तीअं तीअं मोहबत मरी वई आहे। त असां चवंदासीं त भई रिश्तनि जो क़दुरु कयो, मोहबत कयो, प्यारु कयो, सदाईं आबाद हुजो, ख़ुशि हुजो, ख़ुशियूं माणियो। इन ई सां गॾु पंहिंजे होस्ट बशारत समो ऐं मैडम महमूदा गज़ल खे इजाज़त ॾींदा। साथ सलामत, सिंध सलामत।